नौशरो फिरोज खान खबर शामिल क्यों पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज जे वार्ड नंबर 2 ते पीपल्स पार्टी के उम्मीदवार डॉक्टर काशिफ मुस्तफा मेमन की अगवानी में एक शानदार रैली कढी वई। रैली सजे शहर में गश्त करे पंहिंजनि उम्मीदवारनि खे वॾी अक्सर सां कामयाब करण लाइ वरक कई। उन मौके ते शहर के मुख़्तलिफ़ बिरादरनि तरफ़ां डॉक्टर काशिफ मुस्तफा समेत पीपल्स पार्टी के ॿियनि नामज़द उम्मीदवारनि की हिमायत करे वोट ॾियण जो ऐलान कियो। उन मौके ते कारकुननि खे खिताब कंदे डॉक्टर काशिफ मुस्तफा मेमन जो चवण हो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी है जैं सदाई माण्हुनि खे रोज़गार अजे ऐं लटे ॾियण जी ॻाल्हि कई आहे। असां भी कामयाब थी करे नौशरो फिरोज वासियुनि जी खिदमत करणु चाहियूं था। मुखालिफ़ भली असां खिलाफ टोप पैदा कंदा रहनि पर असां अवाम जे भलाई जा मनसूबा जोड़े शहर के खूबसूरत बनाने में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदासीं। उन मौके ते पीपी अगवान महरूफ अहमद पीरजादो, रफीक पीरजादा, सिपाप अगवान मीर नादर चांडियो, उबैद मेमन, जाहिद ताज मेमन, एहसान मेमन, सुहेल अहमद राजपर ऐं ॿिया पिण मौजूद आ।